सुखदेव जी स्वरूप प्रातः सिमरणीय परम पूज्य डोंगरे जी महाराज जन जा अमृत वचन। श्री राम जय जय राम। प्रकृति शब्द जो अर्थ स्वभाव थींदो आहे। माण्हू स्वभाव जे अधीन थी करे कर्म कंदो रहंदो आहे। जंहिंजो स्वभाव बर्फ वांगुरु थधो आहे उहो जाते बि वेंदो उनखे शांती मिलंदी। कथा ॿुधण खां पोइ थोरो स्वभाव सुधरणु ई खपे। माण्हूअ जो स्वभाव सुधरे त ॾाढो दुख घटि थी वेंदो आहे। दुख जो कारण हुन जो ख़राब स्वभाव ई आहे। कथा ॿुधण खां पोइ कयल पाप जे लाइ पश्चाताप थियण ई खपे। कथा ॿुधण खां पोइ पाप छॾण जी इच्छा हुअण ई खपे। कथा ॿुधण खां पोइ भक्ति वधाइण जी इच्छा हुअण ई खपे। प्रभुअ में प्रेम जागृत हुजे, जीवन सुधरे, स्वभाव सुधरे त मञिजो त मां कथा ॿुधी आहे। नारायण नारायण। जय श्री कृष्ण।